सिंधु देश मुक़दरा साईं GM सैद रहबरा। दोस्तो जीअं त ही असांजी रैली हाणी वाशिंगटन जे रोडनि ते गुज़रे पई। ही रैली जेको सो पश्तून, बलोच, सिंधी, गिलगित बल्तिस्तान ऐं बांग्लादेश जे ऑर्गेनाइज़र्स जे तरफ़ां गॾियल कोशिशुनि जे करे ई 14 अगस्त ते कारो ॾींहुं मल्हाइण जे लाइ कढी वई आहे। हींअर ही रैली मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदी, जेको सो पाकिस्तान एम्बेसीअ जे साम्हूं पहुचंदी। जॾहिं पाकिस्तान एम्बेसीअ जे साम्हूं असां उते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। ही दोस्तो रैली हले पई हींअर, ऐं जेको सो असां कंहिं पॉइंट ते गॾु थी वरी सभु जेको सो प्रोग्राम कंदासीं ऐं हिकिड़ो लाइव जेको सो ग्रुप वीडियो बि ईंदो, फ़ोटो बि ईंदा। त जीअं त ही मूंखे ख़ुशी पई थिए त अॼु वाशिंगटन जे रोडनि ते सिंधु देश जो झंडो लहराए पियो। सिंधु देश जो ॻाढ़ो झंडो साईं GM सैद जो फ़िक्रे सैद जी ही फतह ऐं पाकिस्तान जी जेका सो ही जेका बदनामी ऐं ख्वारी थिए पई थी। मूंखे उमेदु आहे त हिकु ॾींहुं पाकिस्तान जे पंजोड़ मां असां आज़ादु थी ऐं पंहिंजे वतन खे हासिलु कंदासीं। दोस्तो ही रैली हींअर 50 गाॾियुनि ते मुश्तमिल आहे ऐं जेका वाशिंगटन DC जे रोडनि ते मुख़्तलिफ़ रोडनि ते घुमंदी रहे पई थी। हितां खां असां हींअर वाशिंगटन वाइट हाउस वेंदासीं। वाइट हाउस खां क्रॉस थी प्रेस क्लब वेंदासीं। प्रेस क्लब खां फारिग थी असां वरी जेको सो पाकिस्तानी एम्बेसी ते वेंदासीं। छो जो पाकिस्तानी एम्बेसीअ ते असांजो प्रोटेस्ट रखियलु आहे, जेको GA सिंध फ्रीडम मूवमेंट, बलोच नेशनल मूवमेंट, पश्तून तहरीक, PTM, गिलगित बल्तिस्तान, बांग्लादेश ह्यूमन राइट्स जे गॾियल कावशुनि सां ही प्रोटेस्ट ऐं रैली ऑर्गेनाइज़ कई वई आहे। इन रैलीअ में असां सिंधियुनि जूं 3 गाॾियूं शामिल आहिनि। उन्हनि टिनी गाॾियुनि ते सिंधु देश जा झंडा असां लॻाया आहिनि। टोटल ही 50 गाॾियुनि जी रैली आहे। हींअर असां वाशिंगटन DC में मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे वाइट हाउस जे अॻियां वेंदासीं। असांजी रैलीअ में हिन में 4 ट्रकूं शामिल आहिनि। जन ट्रकुनि ते स्लाइड्स हली रहिया आहिनि। 14 अगस्त कारो ॾींहुं, पाकिस्तान टेररिस्ट स्टेट, सिंध वांट फ्रीडम, सिंधु देश, फ्री बलोचिस्तान ऐं पश्तूनिस्तान जा नारा लॻी रहिया आहिनि। जॾहिं त हिन रैलीअ जो मक़सदु जेके बि खंभे गुम कयल सिंध जा क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जे लाइ पिणु वीडियो ऐं ऑडियो ट्रकुनि जे स्लेश में हली रहिया आहिनि। जॾहिं त अहिड़ा ई बैनर सिंध जे शहीदनि, राजा ॾाहिर जा फ़ोटू, बशीर ख़ान कुरैशीअ जा फ़ोटू, साईं GM सैद जा फ़ोटू, शहीदनि जा फ़ोटू, सभु प्रोग्राम हली रहिया आहिनि। ही रैली जीअं त 3 कलाकनि जी रैली आहे ऐं ही रैली जेको सो मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी ऐं असांजो इख़्तिताम जेको थींदो उहो वाशिंगटन DC जे पाकिस्तान एम्बेसीअ ते थींदो। छो जो उते असल में प्रोटेस्ट ऐं धरणो रखियलु आहे। जीअं त अॼु पाकिस्तान जे आज़ादीअ जो ॾींहुं आहे ऐं असां उन पाकिस्तान जे आज़ादीअ जे ॾींहं खे कारो ॾींहुं करे गॾियल तौर ते बलोच, पश्तून, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर,
सिंधी असां सभु गॾिजी ऐं हिन पाकिस्तान जे ग़ुलामीअ मां पंहिंजी जिंद आज़ादु करण लाइ, पंहिंजे वतन जे हासिलात लाइ ही रैली ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं, जीअं असां दुनिया खे ॿुधाए सघूं त आज़ादी असांजो हक़ु आहे, असांजी आज़ादी असांजो हक़ु आहे, असां आज़ादी पंहिंजी वठी रहंदासीं। पाकिस्तान ऐं पाकिस्तानी रियासत में वधीक सिंधी, बलोच, पश्तून कॾहिं बि असां पाकिस्तान जी ग़ुलामीअ खे क़बूल न कंदासीं ऐं न ई असां वधीक ग़ुलामीअ में रहणु चाहियूं था। हिन रैलीअ जो मक़सदु इहो ई हुयो त जीअं असां पंहिंजे वतन जे आज़ादीअ जो चिटो आवाज़ अमेरिका में पहुचाए सघूं, वाशिंगटन में पहुचाए सघूं ऐं दुनिया खे ॿुधाए सघूं, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे ॿुधाए सघूं त आज़ादी असांजो हक़ु आहे। दोस्तो, ही तव्हांखे मां हींअर ॾसींदुसि। असां कुझु वक़्त में हींअर गॾियल हिकु जाइ ते बीहंदासीं, जिथां खां जेको सो ही सॼो प्रोग्राम वरी मां लाइव हलाईंदुसि ऐं जेतिरियूं गाॾियूं आहिनि, ही तक़रीबन हिकु मेल में गाॾियुनि जी हिकिड़ी पूरी लेन आहे, जंहिंमें सभिनी बलोचनि, पश्तूननि, सिंधियुनि, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर सभिनी जा फ़ोटू लॻल आहिनि, झंडा आहिनि, छो जो असां गॾियल ही आवाज़ दुनिया ताईं पहुचाइणु चाहियूं था त महकूम मज़लूम क़ौमूं हाणे वधीक पाकिस्तान में नथियूं रही सघनि। असां पाकिस्तान जी ग़ुलामीअ खां इनकार कयूं था। आज़ादी असांजो फितरी हक़ु आहे ऐं आज़ादी असां हिन नापाक पाकिस्तान खां वठी ज़रूरु वठंदासीं। अमेरिका में वाशिंगटन DC में तव्हां रोडनि ते ॾिसी रहंदा हूंदव त मुख़्तलिफ़ माण्हू, आज़ाद क़ौमुनि जा फ़र्द कीअं घुमी रहिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे कूड़े इस्लामी कानून में सिंधियुनि, बलोचनि, पश्तूननि ऐं ॿियनि तारीख़ी क़ौमुनि, अक़लियतुनि सभिनी सां ज़ुल्म ऐं जबर थी रहियो आहे। ही सभु माण्हू जेके हींअर रोडनि ते घुमनि पिया था या जेके बीठा आहिनि, उहे ज़रूरु इहो ॾिसनि पिया था, इहो पंहिंजो पाण खां सुवाल पुछंदा या ही बैनर पढ़ंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त बलोच, पश्तून, सिंधी पाकिस्तानी न आहिनि। पाकिस्तान सिर्फ़ु पंजाब जो आहे ऐं पंजाब जी आर्मीअ जो आहे। इन्हे जे करे ही रोडनि ते असांजो घुमणु हिकिड़ी अवेयरनेस पैदा करणु बि आहे त जीअं दुनिया खे ॿुधाए सघूं त पाकिस्तान कीअं दहशतगर्दनि खे पाले, अफ़गानियुनि जे ख़िलाफ़, सिंधियुनि जे ख़िलाफ़, पश्तूननि जे ख़िलाफ़, सॼी मज़हबी अक़लियतुनि जे ख़िलाफ़ कीअं उहे हिकिड़ो ज़ुल्म जारी रखियो पिया था अचनि, कीअं ज़ुल्म जो बाज़ार गरम कयो वेठा आहिनि। हिन रैलीअ जो मक़सदु असांजो इहो ई हुयो त जीअं असां ही दोस्तो तव्हां ॾिसी था सघो त ही 15 कारूं मुंहिंजे अॻियां आहिनि, अहिड़ियूं ई 35 कारूं असांजे पोयां आहिनि। ही सॼो जेको बि असां रैलीअ जो प्रोग्राम कयो आहे, उन जो मक़सदु फ़क़ति ऐं फ़क़ति इहो ई मक़सदु आहे त जीअं असां दुनिया खे ॿुधाए सघूं, जीअं असां अमेरिका में रहंदड़, वाशिंगटन DC में रहंदड़ जेके बि दुनिया जा माण्हू हिते रहनि था, सफ़ीर आहिनि, के काउंसलर आहिनि,
डिप्लोमेट आहिनि असां उन्हनि खे ॿुधाए सघूं, असां उन्हनि खे सम्झाए सघूं त पाकिस्तान न खपे, पाकिस्तान न खपे, पाकिस्तान दहशतगर्द मुल्क आहे ऐं आज़ादी असांजो हक़ आहे। दोस्तो, असां हींअर ही रैली असांजी हितां क्रॉस थिए पई थी। हींअर असां पाकिस्तानी एम्बेसीअ जे साम्हूं क्रॉस थी रहिया आहियूं। हींअर ही असां पाकिस्तानी एम्बेसीअ जे साम्हूं क्रॉस थी रहिया आहियूं। हिन रैलीअ जो मक़सदु, हिन रैली कढण जो मक़सदु असांजो फ़क़ति इहो ई हुयो त जीअं असां पंहिंजे वतन ऐं पंहिंजे आज़ादीअ जो केस दुनिया अॻियां रखी सघूं। असां पंहिंजे आज़ादीअ जो केस दुनिया जे अॻियां रखी ऐं इहो दुनिया खे ॿुधाए सघूं त आज़ादी असांजो हक़ आहे। दोस्तो, ही अॻियां जेका ट्रक आहे तव्हां उन में ॾिसंदो त पंहिंजो सिंधु देश जो झंडो रखियो पियो आहे, स्लेश में हले पियो ऐं ही कार ते बि पंहिंजो सिंधु देश जो झंडो आहे। हींअर असां पाकिस्तानी काउंसलर जे घर जे अॻियां बि क्रॉस थींदासीं ऐं ही साम्हूं ट्रक ते तव्हां ॾिसंदो राजा ॾाहिर जो फ़ोटू रखियलु आहे। मूंखे ख़ुशी पई थिए त असां पंहिंजे शहीदनि, पंहिंजी तारीख़, पंहिंजे क़ौमी झंडे खे दुनिया अॻियां पेश कयूं पिया, दुनिया खे ॿुधायूं पिया त आज़ादी असांजो हक़ आहे, आज़ादी असांखे ज़रूरु वठणी आहे। ही असांजो फितरी हक़ आहे। हाणे दोस्तो, असां ही क्रॉस करे वेंदासीं ऐं पाकिस्तानी काउंसलर जे घर जे साम्हूं वरी असां हिकिड़ो चकर हणंदासीं। ही कार रैली दोस्तो तव्हां ॾिसी सघो था त जीअं असां जेॾी महिल बीहंदासीं त पोइ ही सॼो वीडियो जेके 50 गाॾियूं ही हलनि पियूं थियूं त उन्हनि 50 गाॾियुनि जो सॼो तव्हांखे नज़ारो ॾिसण लाइ मिलंदो। साथियो, ही रैली असां जीए सिंध फ्रीडम मूवमेंट, बलोच नेशनल मूवमेंट, PTM, गिलगित बिल्तिस्तान ऐं कश्मीर, बांग्लादेश ह्यूमन राइट्स गॾियल तौर ते ऑर्गेनाइज़ कई आहे। अमेरिका जे राजधानी वाशिंगटन DC में ही पहिरीं अहिड़ी रैली आहे जंहिंमें सिंधु देश जा झंडा, राजा ॾाहिर जा फ़ोटू, बशीर ख़ान कुरैशीअ जा फ़ोटू, सिंध जे शहीदनि जा फ़ोटू, मिसिंग पर्सन्स जे लाइ आवाज़, फोर्स्ड कन्वर्जन जा मसला, इहे सभु मामला खणी अॼु असां वाशिंगटन DC जे रोडनि ते दुनिया खे ॿुधाए रहिया आहियूं त 14 अगस्त असांजे लाइ कारो ॾींहुं आहे। ही धरती, अमेरिकन धरती, जीअं हिकु आज़ाद ऐं खुशहाल मुल्क आहे, ईअं ई सिंधियुनि जे तारीख़ी क़ौम जो पिणु उहो हक़ आहे त उहे हिकु आज़ाद रियासत जे आज़ादीअ वारे माहौल में रहनि ऐं पंहिंजे वसीलनि, हक़नि जा मालिक बणिजनि। पाकिस्तान जे जबरी अलहाक मां निकिरी करे तारीख़ी क़ौमूं पंहिंजी आज़ादी माणनि।
सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा साथियो, जीअं त अॼोको प्रोग्राम सुबुह खां शुरू कयो, आम मामिलो न हुयो। कल्ह खां बैनर ठाहिराइण, पंफलेट ठाहिराइण, गाॾियुनि जी अरेंजमेंट करणु, रूट सिलेक्ट करणु, हितां जे कानूननि जे हिसाब सां तव्हांखे सभु शयूं मैनेज करणु को आसान कमु न हुयो। पर मूंखे ख़ुशी आहे त असां सभिनी दोस्तनि गॾिजी हिमत सां, हौसले सां हिन सॼे प्रोग्राम जी सेटअप खे कामयाबु कयो अथऊं ऐं मूंखे उमेदु आहे त हिन प्रोग्राम जा नतीजा असांखे नेठि मिलंदा, क़ौम खे मिलंदा। भले अॼु मां अमेरिका जे रोडनि ते घुमंदे या ही अमल ऐं जदोजहद कंदे या सिंध में जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जेके बि नंढड़ा अमल हिन महिल ताईं करे पई थी, भले असां अॼु या 1 साल में 2 सालनि में आज़ादी न वठी सघूं, पर ही जेके बि अमल आहिनि इहे अमल ज़रूरु क़ौम खे, सिंध जे नौजवाननि खे अॻिते जेकॾहिं को नौजवान अमेरिका में ईंदो त उन लाइ ही हिकिड़ा रस्ता दग छॾियल हूंदा, उन्हनि लाइ हिकिड़ो ही रस्तो ॿुधायल हूंदो त असां कीअं शयूं करे था सघूं, कीअं मामलनि खे अॻिते वधाए था सघूं, पंहिंजे केस खे कीअं अॻिते वधाए था सघूं। भले मां इहा दावा नथो कयां त जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट या हींअर एज़ ए जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र जे हैसियत में भले मां अॼु आज़ादी न वठी सघां, पर मूंखे पक आहे त हीअ नंढड़ियूं काविशूं, ही कोशिशूं ज़रूरु असांजे सिंध जे केस खे दुनिया ताईं पहुचाइण में मददगार साबित थींदियूं ऐं ही असांखे अॻिते हली ही असांजा अमल ज़रूरु फ़ाइदो ॾींदा। छो जो ही का आम रैली न आहे। हींअर दोस्तो असां प्रेस क्लब ते पहुचण वारा आहियूं वाशिंगटन DC, ऐं प्रेस क्लब ते बि जेके बि मीडिया वारा आहिनि उहे सभु मीडिया वारा हींअर तस्वीरूं कढंदा ऐं जेको सो वीडियोज़ भरींदा। त ही ॾिसी सघो था दोस्तो त साम्हूं गाॾियूं जेको सो झंडनि सां हिकिड़ी लेन असांजी पूरी जेका सो हले पई। ही कारे ॾींहं जी रैली पाकिस्तान जे ख़िलाफ़, पाकिस्तान जे मुंहं ते दांगी मलण बराबरि आहे। छो जो बलोच नेशन जा झंडा, सिंधु देश जा झंडा, पश्तूननि जा झंडा जेॾीमहिल वाशिंगटन DC में लहराइनि पिया था, रोडनि रस्तनि ते फड़कनि पिया था, त दुनिया खे इहो मैसेज ज़रूरु वेंदो, सॼी दुनिया खे इहो मैसेज वेंदो त हीअ पाकिस्तान जी जेका रियासत आहे उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंजाबियुनि जी रियासत आहे, जंहिंमें सिंधी, बलोच, पश्तून सभु मज़लूम क़ौमूं आहिनि जेके हींअर ग़ुलामीअ जे सख़्तु दौर मां गुज़री रहियूं आहिनि। जॾहिं सिंधियुनि, बलोचनि ऐं पश्तूननि जा हर रोज़ लाश अचनि पिया था, अॼु ताईं न को पंजाबी खंभिजे थो
न को पंजाबी मारिजे थो, पर सिंधी खमजनि बि था, सिंधी मारजनि बि था। सिंध जा असुल वारिस जेके सिंधी हिंदू आहिनि उन्हनि खे मारियो थो वञे, उन्हनि खे लॾायो थो वञे, न्याणियुनि जो ज़ोरीअ मज़हब तब्दील करायो थो वञे। दोस्तो, ही सिंधियुनि जी जेका ट्रक आहे असांजे अॻियां, उन में मां मियां मिठूअ जो फोटो बि रखायो आहे, जंहिं ते कारो निशान हणायो आहे, उनजे मुंहं ते दागी मलराई आहे। छो जो ही सिंध जा दुश्मन जेके बि सिंध ऐं सिंधी क़ौम जो एहतसाल करे रहिया आहिनि, सिंधी क़ौम जे वसीलनि जो इस्तेहसाल करे रहिया आहिनि, असां कॾहिं बि हिननि जे अॻियां गोॾा न खोड़ींदासीं। असां पंहिंजे वतन, धरती ऐं धरती वासियुनि सां, धरती वासियुनि जो पैगाम, शहीदनि जो पैगाम, मिसिंग पर्सन्स जो पैगाम, हींअर असां जेॾीमहिल वाशिंगटन प्रेस क्लब पहुचंदासीं त उते सॼी दुनिया जे अॻियां असां बिल्कुलु इहो पैगाम वाज़ह रखंदासीं त सिंध घुरे थी आज़ादी, सिंध घुरे थी आज़ादी। आज़ादी असांजो फितरी हक़ आहे ऐं असां पाकिस्तान खां आज़ादी वठी रहंदासीं। साथियो, शहीद बशीर खान कुरैशी जॾहिं 23 मार्च त मिलियन मार्च कराई हुई त सिंध जे दिलि कराचीअ में हज़ारें सवें सिंधू देश जा झंडा खणी निकिरंदड़ दोस्त, साथी, सूरमियूं, सर्वेच सभिनी गॾिजी सॼे कराचीअ खे सिंधू देश जे झंडनि सां लाल करे छॾियो हो। उन्हें आख़िरी मार्च खां पोइ शायदि सिंध में अहिड़ो तारीख़ी मेड़ाको ॿीहर न थी सघियो, पर मूंखे ख़ुशी महसूस थिए पई त अॼु अमेरिका में भले असां सिंधियुनि जूं 3 गाॾियूं आहिनि, टोटल 50 गाॾियूं आहिनि, पर सिंधियुनि जूं 3 गाॾियूं आहिनि, भले असांजूं 3 गाॾियूं आहिनि, पर असां वरी बि पंहिंजो आवाज़, सिंधू देश जो झंडो, पंहिंजे आज़ादीअ जो फ़िक्र, साईं GM सैयद जो फ़िक्र दुनिया ताईं पहुचाइण जी न सिर्फ़ कोशिश कयूं पिया, पर अमल में गॾिजी ॿियनि क़ौमुनि, जेके क़ौमूं पिणु मज़लूम क़ौमूं आहिनि, उहे पिणु पाकिस्तान जे ग़ुलामीअ में घारे रहियूं आहिनि, त ही गॾियल आवाज़ मूंखे उमेद आहे त अमेरिका जे ऐवाननि ताईं, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि ताईं, यूनाइटेड नेशन ताईं, जिथे किथे ही आवाज़ असांजो नेठि पहुचंदो ऐं ज़रूरु असां पंहिंजी मंज़िल माणींदासीं। साथियो, असां हींअर अॼु को सो
पार्किंग करे ऐं किथे साइड ते बीहंदासीं जीअं असां गाॾियूं लाइन में बीहारे ऐं वीडियो बि ठाहींदासीं ऐं प्रेस क्लब जे साम्हूं जेको सो कुझु मिंट बीही करे असां नारा भणंदासीं। त मां ॿीहर वरी लाइव थींदुसि ऐं गाॾी पार्किंग करे वरी मां तव्हां सभिनी दोस्तनि सां ॿीहर राब्ते में ईंदुसि। सिंध सलामत, साथ सलामत, जिए देश।